सभा खां पहिरीं मां तव्हां बि असां बि सभनि फेसबुक ते कल्ह या टियों खां ॾिठो हूंदो त हिकिड़ो उस्तादु आहे जंहिंजो नालो आहे ज़मीर अहमद खान। उन लाइव अची मुंहिंजे यूनिट जे सदर जनरल सेक्रेटरी ऐं ज़िलनि जे उहिदेदारनि ते हिकु खिल जोगा कूड़ा इल्ज़ाम हुया त तालका ऐं ज़िला या ज़िलो IB जे उस्तादनि खां फी उस्ताद खां 8,000 रुपया वठी रहियो आहे। हिन में साईं सभई तालुकनि जा दोस्त कुझु IB जा दोस्त वेठा आहिनि। इहे मुंहिंजा सभई मौजूद सदर तालुकनि जा जनरल सेक्रेटरी तालुकनि जा मुंहिंजे ज़िले जा समूरा उहिदेदार वेठा आहिनि। त आउं उन्हनि सभिनी जी तर्जुमानी कंदे पूरे ज़िले जे उस्तादनि खे ऐं इहा आगाही ॾींदुसि त मुंहिंजो को बि तालुके जो सदर, तालुके जो को बि उहिदेदार, ज़िले जो सदर जनरल सेक्रेटरी, ज़िले जो को बि उहिदेदार अहिड़े क़िस्म जी कंहिं बि क़िस्म जी कंहिं बि IB जे दोस्त खां न पैसा घुरिया नी ऐं न अहिड़ी का ॻाल्हि थी आहे त कंहिं दोस्त खां पैसा घुरिया वञनि। अहिड़ो को बि मसइलो कोन्हे। ही हरू भरू हिकिड़ो फेसबुकी माण्हू आहे, सभिनी खे ख़बर आहे त उहो बिल्कुलु उस्तादु आहे। असीं हुनजी इज़त करियूं था पिया। हुनखे जेकॾहिं का तकलीफ़ अॻ में आयूं नी त हुनजो असां साथ बि ॾिनो आहे। हुनजी ट्रांसफर थी वञी, हुन असांखां मदद बि वरिती आहे केतिरा दफ़ा। पर आउं चवंदुसि त सभ खां पहिरीं पंहिंजो फेसबुक ते लाइक ऐं कमेंट्स खे वधाइण जी ख़ातिर अहिड़ा ख़ुदा इल्ज़ाम न हणे त बहितर आहे। हिन खां सुठो आहे जेको आहे सो चवे पियो त आउं हीअं करण लाइ पेटियल खां सवाइ को कुझु बि नथो करे सघे। पेटियल जी तंज़ीम जेका आहे उन खां सवाइ कंहिंजा मसइला हल कोन थी था सघनि। इनफरादी तौरु कंहिंजो को मसइलो हल कोन थी सघो। हिते वेही फेसबुक ते ठकाइण सां तूं कंहिं बि उस्ताद को मसइलो हल नथो करे सघे। मां हिननि सभिनी जो जे तरफ़ां हल्फिया तरफ़ ज़िले सदर चवां थो त कंहिं बि मुंहिंजे उहिदेदार तालुकनि जे या ज़िले जे कंहिं बि उहिदेदार कंहिं बि IB जे उस्ताद खां हिकु रुपयो बि न वरितो। तंहिंजे करे मां हिन ॻाल्हि खे अॻिते न वधाईंदुसि। तंहिंजे करे उहो उस्तादु आहे, मूंखे वधीक हुनजे लाइ को अहिड़ो चवणु न घुरिजे। पर अलाह कंदो हुनखे सम्झ में अची वेंदी। न त ज़िले घोटकी जा 4,000 उस्ताद सम्झी वञनि त असांजो को बि उहिदेदार हिन अहिड़े क़िस्म जे फेल में शामिल आहे। मां हिन वक़्तु एजेंडा तरफ़ ईंदुसि त जेका पहिरीं एजेंडा